अज जॾहिं गोबिंद माली जो ज़िक्र निकितो आहे त केतिरियूं यादगिरियूं ज़हन जे स्क्रीन ते हलणु शुरू कयो अथऊं। गोबिंद माली हिकु बहुमुखी बहुआयामी शख़्सियत जो नालो आहे। गोबिंद माली साहित्य में अजात शत्रु जे नाले सां मशहूरु आहे। अजात शत्रु माना हिन जा सभु दोस्त हुआ, हिन जो को बि दुश्मन न हो। ऐं असां अदबी बिरादरीअ में जेकॾहिं किथे को निफ़ाक़ पैदा थींदो त उहो गोबिंद माली ई हूंदो जेको असांजे विच में वेही उन्हनि में ठाह कराईंदो ऐं ॿई धुरियूं गोबिंद मालीअ जी ॻाल्हि खे मञींदियूं हुयूं। ख़ैर, अदब में गोबिंद मालीअ जो दर्जो तमामु वॾो आहे। सिंधी उपन्यास सम्राट जे नाले सां गोबिंद माली मशहूरु आहे। जीअं हिंदीअ में प्रेमचंद जा नावल समाजी नावल आहिनि, समाज जे अनेक मसइलनि खे छुहनि था, साॻे नमूने गोबिंद मालीअ पंहिंजे नावलनि में समाज जे अनेक मसइलनि खे छुहियो आहे। समाजी मसइलनि खे, देसी लेखीअ मसइलनि खे, इवन उन जा जेके पोयां नावल आहिनि उहे सुठा मनोवैज्ञानिक नावल आहिनि। पर उन खां वधीक जंहिं ॻाल्हि मूंखे मुतासिर कयो आहे उहा इहा गोबिंद मालीअ जी सियाणप सम्झो, दूरांदेशी चओ, अकुल मञो, जो हुन महसूसु कयो त सिंधी ॿोलीअ खे ज़िंदह रखण लाइ वोकल कल्चर जो सहारो वठिणो ई पवंदो। ॿोली हर कंहिं जाति जी सुञाणप आहे। जेकॾहिं ॿोली न रही त असांजी सुञाणप ग़ाइब थी वेंदी। इन ॻाल्हि खे महसूसु करे, छाकाणि जो सिंधी भारत जे अलॻि अलॻि हंधनि में पखिड़ियल आहिनि, सिंधी ॿोली असांजे हथनि मां छॾाइजी थी वञे पई। इन करे त नारायण शाह बि चयो, अला ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे, कोई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। साॻे नमूने गोबिंद मालीअ नाटकनि जो सहारो वरितो, संगीत जो सहारो वरितो ऐं हुनखे ॾाढो बेबहा मोती मिली वियो। उहा हुई भगवंती नावाणी। भगवंती नावाणी जो आवाज़ ऐं गोबिंद मालीअ जे कलामनि जी चूंड सोने ते सुहागो। माण्हू देर ताईं वेही उजागर करे उन जे संगीत जो लुत्फ़ माणींदा हुआ। यानी वोकल कल्चर जे द्वारा सिंधी ॿोलीअ खे ज़िंदह रखण जी संदसि कोशिश हिकु इतिहासिक कोशिश हुई जेका कॾहिं बि विसारे नथी सघिजे। मूंखे यादि आहे 1987 में मूं भगवंती नावाणीअ ते हिकु स्क्रिप्ट लिखी। किताब जो नालो जंहिंमें उहा स्क्रिप्ट आहे उहो आहे गलीअ गलीअ थो ॻायां, जंहिंमें भगवंती नावाणीअ ते स्क्रिप्ट आहे, परसाम ज़िया ते स्क्रिप्ट आहे ऐं तंहिंसां गॾोगॾु मास्टर चंद्र ते स्क्रिप्ट आहे। जॾहिं मूं उहा स्क्रिप्ट लिखी तॾहिं मूंखे घणे में घणी मदद जेका मिली सा असांजे बुज़ुर्ग दोस्त गोबिंद माली वटां। ऐं जॾहिं उहो किताबु आउट थियो, उहो न रुॻो सिंध में पर हिंद में बि ॾाढो पॉपुलर थियो ऐं चंद्र वारी स्क्रिप्ट त सिंध में टीवीअ तां टेलीकास्ट थी। हीअ संसार खिल भंगुर आहे, जेको आयो आहे सो वञिणो आहे। पर कई शख़्स अहिड़ा हूंदा आहिनि जेके वक़्त जे वारीअ ते पंहिंजे पेरनि जा निशान हमेशह लाइ छॾे वेंदा आहिनि। गोबिंद माली अहिड़नि शख़्सनि मां हिकु हो। उनजो नालो सदा यादि कयो वेंदो, यादि कयो वेंदो, यादि कयो।